नदियूं चइबियूं आहिनि, सिंधु जूं भर्ती कंदड़ नदियूं, अंग्रेजी में इनखे ट्रिब्यूटरीज़ चइबो आहे। हाणे इहे नदियूं पंजरत वटा जो गॾजनि ऐं पोइ इहे सिंधु नदीअ में अचो वहकिरो करे अचो था सिंध में पवनि। त हाणे इन्हनि छहनि नदियूं सिंधु ऐं पंज भर्ती करण नदियूं हज़ारनि सालनि खां वठी इन्हनि छहनि नदियुनि जो पाणी सिंध खे सराब कंदो रहियो आहे। सिंध जा हिन ते फसल थींदा आहिनि, अॻे ॿोॾि जा फसल थींदा हुआ, छहनि नदियुनि जो पाणी सिंध खणे थी। हाणे कंहिं दरिया मां जेके बि इलाइक़ा पाणी खणनि था उन्हनि खे चइबो आहे, अंग्रेजी में चइबो आहे रिपेरियंस, ऐं ॿिए हेठाई वारा या मथाई वारा या हेठि वारा, उन्हनि खे चइबो भाईवार। मथाई वारा भाईवार उनखे चइबो आहे अंग्रेजी में अपर रिपेरियंस, हेठाई वारा भाईवार उनखे चइबो आहे लोअर रिपेरियंस। त हाणे सिंधु नदी हज़ारनि सालनि खां वठी पंजाब ऐं सिंध जे विच में वहे थी, त मथियूं हिनजो भाईवार आहे पंजाब, रहियो आहे हमेशह, हींअर बि आहे, ऐं हेठियों आहे सिंध। शरीयत मुताबिक़, हिंदुस्तान जे कानून मुताबिक़ ऐं रुए ज़मीर जे कानून मुताबिक़ दरियाहनि जो कानून ही आहे त मथियूं भाईवार हेठिएं भाईवार जे इजाज़त खां सवाइ पाणी जेतिरो खणंदो आहे तंहिंखां वधीक न खणी सघंदो।